बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अली अलैहिस्सलाम मदद, हक मौजूद, पंचतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद। डियर स्टूडेंट्स, तव्हां सभिनी खे भलीकार। वेलकम टू 8th लेसन, पंहिंजो 8हों सबक। अॼु पाण बुनियादी अञा सिलसिले में आहियूं। उहे जुमला सिखंदासीं मुख़्तसर थोरा जंहिंमें असां हाणे ॻाल्हाइण जे पासे अचूं त असां जॾहिं कंहिं माण्हू सां मिलूं था मुलाक़ात में त हलो हाय या सलाम दुआ जेका असां कयूं था उहा कीअं कयूं था। त इन में हाणे असांजो दोस्त पाण सां गॾु आहे मिस्टर मार्कोस रोमेरो, ऐं उन सां हाणे ईअं मिलंदासीं ॼण असां हुन सां पहिरियों भेरो मिलूं पिया, फर्स्ट टाइम हुन सां मीटिंग कयूं था। Hi. Hi, good afternoon. Good afternoon. How are you today? I am doing good. How about you? I'm very well. Thank you. Have a seat. Yeah. My name is Kazmi, and you are? My name is Marcos. Marcos. Nice meeting you, Marcos. Nice meeting you too. It was nice meeting you, Marcos. Oh, nice meeting you too. All right, sir. You have a good day. You do the same. Thank you. Take care. Thanks. Bye. Bye-bye. So, ine misali guftagoo ma kuch jumla khanu tha ji hi. सलाम जी जगह ते इंग्लिश में हाय आहे। हाणे ही चए थो हिकिड़ो हमरा गुड आफ्टरनून, ॿियो बि हमरा वरी जवाब में उनखे चए थो गुड आफ्टरनून, माना मंझंदि जो सलाम। हू चए थो हाउ आर यू टुडे, तव्हां अॼु कीअं आहियो। हू चए थो, ॿियो हमरा चए थो आई एम फाइन एंड यू, आउं ठीकु आहियां बिल्कुलु, ऐं तव्हां। ॿियो हमरा बि जवाब में चए थो आई एम फाइन एज़ वेल, आउं बि ठीकु आहियां, थैंक यू, तव्हांजी महिरबानी, तव्हां पुछो। हू हमरा ऑफर करे थो या चए थो साईं विहो, प्लीज़ टेक अ सीट, माना तशरीफ़ रखो। ऐं ॿियो जेको आयो आहे वेही चए थो थैंक यू। पोइ चए थो माई नेम इज़, मिसाल मूं पियो नालो ॿुधायो, माई नेम इज़ काज़मी, ऐं वरी हुन खां पुछां थो आऊं एंड यू आर, माना ऐं तव्हांजो नालो जी चवण जे बजाय आउं चवां थो तव्हां आहियो। हू वरी पंहिंजो नालो ॿुधाए थो, चए थो आई एम मार्कोस, या मिसाल आई एम रहमान, या आई एम आमिर। पोइ हथ मिलाए चएसि थो नाइस टू मीट यू, तव्हां सां मिली या तव्हां सां मुलाक़ात सुठी रही। ऐं ॿियो हमरा बि वरंदी में उहो चए थो नाइस टू मीट यू टू, तव्हां सां मिली बि मुलाक़ात सुठी रही। ऐं पोइ हिते मुख़्तसरनि था वठूं त ॼण मुलाक़ात ख़तम थी थिए, पोइ इज़त सां हिक ॿिए खे वरी हैंडशेक करे चवनि था ऑल राइट, माना सभु ख़ैरु, सुठो, सर यू हैव अ गुड डे, तव्हांजो ॾींहुं अॻियां सुठो गुज़रे। या ख़ुदाफ़िज़ जो हिननि जो इंग्लिश में इहो तरीक़ो आहे, यू हैव अ गुड डे, तव्हांजो ॾींहुं अॻियां सुठो गुज़रे, अहिड़े क़िस्म जी उमेद जो जुमिलो चई मुलाक़ात खे ख़तमु कंदा आहिनि। सुबुह जे वक़्तु जेको सलाम कबो उहो आहे गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, स्पेलिंग GOODMORNING, गुड मॉर्निंग। इहो थियो सुबुह जो सलाम। ऐं वरी मंझंदि जो जेको सलाम इंग्लिश में कंदा आहिनि उहो आहे गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून, GOODAFTERNOON, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून। शाम जो सलाम, शाम जे वक़्तु जो सलाम इंग्लिश में आहे गुड इवनिंग। गुड इवनिंग, GOODEVENING, इवनिंग। इवनिंग चवंदा आहियूं शाम खे, गुड इवनिंग। ऐं मोकिलाणी महिल शाम जो जेको सलाम या ख़ुदा हाफ़िज़ जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे गुड नाइट। गुड नाइट, GOODNIGHT, गुड नाइट, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इवनिंग ऐं गुड नाइट, माना शब ख़ैर या ख़ुदा हाफ़िज़, ख़ैर जी रात। अवल ख़ैर डियर सिंधी स्टूडेंट्स, पाण वरी नेक्स्ट लेसन में अॻे सबक में सबक 9 में
लेसन 9 में ॿियूं नयूं शयूं ॾिसंदासीं ऐं ई पंहिंजो सिख्या जो सिलसिलो जारी रहंदो सदाईं गॾु। या अली मदद।